मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 6 हिस्सो ॿियो ओम जो कानून ओम्स लॉ। अस्सलाम वालेकुम प्यारा वारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनवाला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे ओम जो कानून यानी ओम्स लॉ। प्यारा वारो हिन कानून खे वधीक पढ़ण खां पहिरीं असीं हिन कानून जा सिख्या जा मक़सद समझंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो स्टेट एंड एक्सप्लेन ओम्स लॉ यानी ओम जे कानून जी वज़ाहत करणु। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्रेस ओम्स लॉ मैथमेटिकली V = IR यानी ओम जे कानून खे रियाज़ियाती सूरत में ज़ाहिर करणु। टी पॉइंट में चवे थो डिफाइन एंड रिलेट द क्वांटिटीज़ वोल्टेज करंट एंड रेजिस्टेंस यानी वोल्टेज करंट ऐं रेजिस्टेंस जे विच में लाॻापे खे समझणु। Why we study this? By studying this, we understand the fundamental relationship between voltage, current and resistance in an electric circuit. We can calculate unknown values in electrical circuits easily. We gain practical knowledge to design and analyze circuits in daily life. Example, household wiring, electronics, mobile devices. यानी ओम जे कानून जो मुतालो करण सां असांखे वोल्टेज, करंट ऐं रेजिस्टेंस जो बुनियादी तालुक समझण में मदद मिले थी। असां आसानीअ सां बरक़ी सर्किट में अणॼातल मिक़दार खे मापे सघूं था। असांखे रोज़ानी ज़िंदगीअ में सर्किटनि जहिड़ोकि घर जे वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल डिवाइसिस खे समझण ऐं उन जे इस्तेमालु करण जी अमली ॼाण मिले थी। प्यारा वारो, जीअं त हिन खां पहिरें वारे लेक्चर में असीं ओम्स लॉ खे डिस्कस कयोसीं ऐं उनखे असां जेको आहे त बेसिक सां सम्झण जी कोशिशि कईसीं विथ एग्जाम्पल्स। यानी इलेक्ट्रिसिटी वारे चैप्टर जे हिसाब सां ओम्स लॉ तमामु ज़रूरी आहे। जीअं मैकेनिक्स ऐं इलेक्ट्रोस्टैटिक्स में असां न्यूटन्स जा लॉस ऐं कूलम्स लॉ जेको आहे डिस्कस कयासीं, ठीकु आहे। ऐं उनखां बाद में मां तव्हांखे सम्झायो हुउमि हिन एग्ज़ाम्पल जे थ्रू त जेका शइ हार्मफुल आहे, जेका शइ पावरफुल आहे, जेका शइ असांखे नुक़सानु पहुचाए थी, उहा जेका आहे त करंट आहे या वोल्टेज आहे। ऐं इन जी रिलेशन खे यानी करंट ऐं वोल्टेज जी रिलेशन खे जेको आहे त डिस्कस करे थो ओम्स लॉ, ठीकु आहे। उनखां बाद में असां ओम्स लॉ जी स्टेटमेंट खे बि डिस्कस कईसीं ऐं उनखां बाद में मूं तव्हांखे चयो हो त हीअ जेका असांजी लास्ट स्टेटमेंट आहे इनखे असां बाद में डिस्कस कंदासीं। यानी प्रोवाइडेड दैट फिजिकल स्टेट सच एज अ टेम्परेचर रिमेन्स कांस्टेंट। हीअ जेका स्टेटमेंट हुई सेकंड लाइन वारी, इनखे जेको आहे त असां हिन लेक्चर में डिस्कस कंदासीं। पर जेकॾहिं असां हिन जेको आहे त स्लाइड खे ॾिसूं त हिन स्लाइड में असां जेको आहे त ओम्स लॉ जी मैथमेटिकल रिलेशन खे डिस्कस कयोसीं, ठीकु आहे। ऐं उनखां बाद में प्यारा ॿारो असां जेको आहे त हीअ रिलेशन बि कढीसीं V = IR, जंहिंखे असां जेको आहे त ओम्स लॉ चऊं पिया, ठीकु आहे। ऐं आर छा आहे? आर जेको आहे त उन सर्किट जी या उन कंडक्टर जी जेको आहे त रेजिस्टेंस आहे। ऐं उनखां बाद में रेजिस्टेंस खे मालूम करण जे लाइ असां जेको आहे त हिन फार्मूले खे रीअरेंज कयोसीं, जंहिंमें असां वटि फार्मूलो ठही वियो R = V/I, ठीकु आहे। ऐं आर जो जेको यूनिट आहे उहो आहे ओम ऐं उनखे असां हिन सिंबल सां शो कयूं पिया। प्यारा वारो, हींअर जेको आहे त असां वधीक ओम्स लॉ जे बारे में डिस्कस कंदासीं। पर ओम्स लॉ में जेको असांजो फैक्टर रेजिस्टेंस हुयो, जेको आहे त इनखे हिते असां जेको आहे त डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं त रेजिस्टेंस जेको आहे उहो कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो, यानी रेजिस्टेंस ते कहिड़ा अंसर जेको आहे त असर अंदाज़ थियनि था। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उहो आहे नेचर ऑफ मटीरियल। यानी रेजिस्टेंस जेको आहे उहो डिपेंड करे थो कंहिं बि मटीरियल जो जेको रेजिस्टेंस आहे, रुकावट आहे जेका करंट खे रोके थी, उहा डिपेंड करे थी उन मटीरियल जी नेचर ते। हाणे कुझु मटीरियल अहिड़ा हूंदा आहिनि जिन मां करंट न गुज़रंदो आहे, कुझु मटीरियल अहिड़ा हूंदा आहिनि जिन मां करंट गुज़रंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं असां जेको आहे त रबड़ जी ॻाल्हि कयूं, या उनखां बाद में प्लास्टिक जी ॻाल्हि कयूं, या उनखां बाद में असां कंहिं जेको आहे त काठ जी ॻाल्हि कयूं या वुड जी ॻाल्हि कयूं, त हीअ जेके मटीरियल्स आहिनि इन्हनि जी जेका रेजिस्टेंस आहे उहा कांस्टेंट हूंदी आहे, ठीकु आहे। यानी हिननि मटीरियल्स मां, हिननि सबस्टेंसिस मां करंट न गुज़री सघंदो। इन मतिलबु छा थियो त रेजिस्टेंस जेको आहे उहो डिपेंड करे थो नेचर ऑफ द मटीरियल ते बि। जेकॾहिं इन जी जॻह ते असांखे कंडक्टर्स खणंदासीं त कंडक्टर्स में असांजो करंट फ्लो थींदो, यानी उन्हनि में रेजिस्टेंस घटि आहे। रेजिस्टेंस वधीक हूंदो त करंट असांजो जेको आहे त घटि गुज़रंदो या न बि गुज़री सघे। जेकॾहिं रेजिस्टेंस घटि हूंदी त करंट असांजो फ्लो थींदो।
उन खां बाद में ॿी जेका पॉइंट आहे उहा आहे वरी ज्योमेट्री ऑफ वायर, यानी वायर जी ज्योमेट्री ते बि रेजिस्टेंस जेको आहे त डिपेंड करे थो। ज्योमेट्री ऑफ द वायर बि हिकिड़ो फैक्टर आहे जेका रेजिस्टेंस ते इफेक्ट करे थी। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते ज्योमेट्री असां कंहिंखे था चऊं, ज्योमेट्री असां चऊं था उन वायर जी लेंथ या एरिया। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था त असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेका त वायर्स आहिनि, उन्हनि जी लेंथ जेको आहे त चेंज आहे ऐं उन्हनि जी एरिया बि जेको आहे त चेंज आहे। ठीकु आहे, लेंथ असांजे जेको आहे त पंहिंजे हथ में आहे त असां केतिरी जेको आहे त वधाए सघूं था, पर एरिया जेका आहे त उहा जेको आहे त फैक्ट्री खां मैन्युफैक्चर हूंदी आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त हिते जेको आहे त मुख़्तलिफ़ एरिया जूं वायर्स मौजूदु आहिनि। जेतिरी एरिया वधीक हूंदी कंहिं वायर जी, ओतिरी उन में रेजिस्टेंस जेको आहे त घटि हूंदी, या जेतिरी लेंथ वधीक हूंदी ओतिरी रेजिस्टेंस वधीक हूंदी। रेजिस्टेंस जेका आहे त उहा डायरेक्टली प्रोपोर्शन आहे कंहिंसां, लेंथ सां। त लेंथ जेकॾहिं वधीक त रेजिस्टेंस बि वधीक, ऐं इनवर्सली प्रोपोर्शन आहे एरिया सां। एरिया वधीक त रेजिस्टेंस घटि, एरिया घटि त रेजिस्टेंस वधीक। ठीकु आहे, उन खां बाद में जेका थर्ड पॉइंट आहे उहा आहे वरी जेको आहे फिजिकल स्टेट सच एज टेम्परेचर। हाणे जेका रेजिस्टेंस आहे प्यारा ॿारो, उहा टेम्परेचर ते बि डिपेंड करे थी। त जेकॾहिं असां कंहिं शइ जो टेम्परेचर वधाईंदासीं त उन शइ जो रेजिस्टेंस जेको आहे त इंक्रीज थींदो। हाणे इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त तव्हां पंहिंजे घर में बल्ब ॾिठो हूंदो, जॾहिं असां शुरूआत में बल्ब खे ॿारींदा आहियूं त उन जो टेम्परेचर घटि हूंदो आहे। उन खां बाद में जॾहिं कुझु टाइम गुज़रंदो त बल्ब जेको आहे त गर्म थी वेंदो आहे, उनजो टेम्परेचर हाई थी वेंदो आहे। ठीकु आहे, छाजे करे त उन में जेको मटीरियल यूज़ थियल हूंदो आहे, ठीकु आहे, यानी टंगस्टन वायर जेका उन में यूज़ थियल हूंदी आहे उहा हाई रेजिस्टिविटी वारी हूंदी आहे। उन में रेजिस्टेंस तमामु घणो हूंदो आहे। सभिनी मटीरियल्स मां वधि में वधि जेको रेजिस्टेंस आहे उहो टंगस्टन वायर जो आहे, जेका बल्ब में इस्तेमालु थींदी आहे। सेवर में न, जेको असां जेको आहे त घर में ॻाढ़ो बल्ब इस्तेमालु कंदा आहियूं, उन में जेका वायर हीअ नंढड़ी इस्तेमालु थींदी आहे, या उन खां बाद में जेके असांजा जेको आहे त हीटर्स हूंदा आहिनि, हीटर में जेका वायर इस्तेमालु थींदी आहे उहा जेको आहे त असांजी टंगस्टन वायर हूंदी आहे, ऐं उनजी जेका रेजिस्टिविटी हूंदी आहे, उनजो जेको रेजिस्टेंस हूंदो आहे उहो तमामु घणो हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे ओम्स लॉ खे जेकॾहिं असां डिस्कस कयूं त ओम्स लॉ वारी स्टेटमेंट में असां हिन तरीक़े सां लिखियो होसीं, चऊं पिया त द करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। ठीकु आहे, उन खां पोइ चवे थो प्रोवाइडेड दैट फिजिकल स्टेट सच एज द टेम्परेचर रिमेन्स कांस्टेंट, यानी उन मटीरियल जी फिजिकल जेका स्टेट आहे उहा असांजी कांस्टेंट हुजे, यानी टेम्परेचर घटि वधि न थिए। यानी इन मतिलबु आहे त उन मटीरियल जी जेका रेजिस्टेंस आहे कंहिं बि फैक्टर जे बिहाफ ते घटि वधि न थिए। रेजिस्टेंस जेकॾहिं असांजी कांस्टेंट हूंदी त ओम्स लॉ वैलिड आहे। यानी हिननि सभिनी शयुनि मां ही जेके असां टे शयूं डिस्कस कयूंसीं, टे जेको आहे त असां पॉइंटियूं डिस्कस कयूंसीं, इन टिनी पॉइंट्स मां अगरि का बि हिकिड़ी शइ असांजी चेंज थी त उन मटीरियल ते, उन शइ ते जेको आहे त ओम्स लॉ वैलिड न रहंदो। ठीकु आहे, छो त इहे टई शयूं जेके आहिनि असांजूं रेजिस्टेंस ते अफेक्ट करनि थियूं। जेकॾहिं रेजिस्टेंस ते अफेक्ट थींदो त ओम्स लॉ वैलिड न रहंदो। जेकॾहिं रेजिस्टेंस असांजो कांस्टेंट रहे थो त इन मतिलबु आहे त असांजूं ही सभई शयूं जेको आहे त कांस्टेंट रहणु ज़रूरी आहिनि। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिन जे रिलेशन खे ॾिसंदासीं त रिलेशन में असां छा चयोसीं त वोल्टेज इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट, पर रेजिस्टेंस जेका आहे उहा असांजी कांस्टेंट रहे। अगरि रेजिस्टेंस कांस्टेंट नथी रहे त ओम्स लॉ जेको आहे इनवैलिड थी वेंदो। अगरि जेकॾहिं रेजिस्टेंस असांजी कांस्टेंट रहंदी त ओम्स लॉ जेको आहे त उहो वैलिड आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि ॿिनि क़िस्मनि जा मटीरियल्स हूंदा आहिनि। हिकिड़नि मटीरियल्स खे असां चवंदा आहियूं ओमिक सबस्टेंसेस, ऐं ॿियनि मटीरियल खे असां चवंदा आहियूं वरी नॉन ओमिक सबस्टेंसेस। हाणे ओमिक सबस्टेंसेस असां कंहिंखे था चऊं, अहिड़ा मटीरियल, अहिड़ा सबस्टेंसेस, अहिड़ा जेको आहे अहिड़ियूं जेके त शयूं जेके ओम्स लॉ खे फॉलो कनि, ओम्स लॉ खे ओबे कनि, दे ओबे ओम्स लॉ। हाणे जेकॾहिं ओम्स लॉ जी स्टेटमेंट खे ॾिसूं त ओम्स लॉ में असां हिकिड़ी शइ डिस्कस कईसीं, उहा आई त करंट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज, यानी करंट जेको आहे उहो वोल्टेज ते डिपेंड करे थो। वोल्टेज वधाईंदासीं करंट वधंदो, वोल्टेज घटायूं त करंट घटिजी वेंदो। पर इन में हिकिड़ी कंडीशन हुई, कहिड़ी कंडीशन हुई, तॾहिं जेको आहे त ओम्स लॉ असांजो वैलिड थींदो जॾहिं रेजिस्टेंस कांस्टेंट रहे। जेके टे असां फैक्टर पढ़ी आयासीं उहे टई फैक्टर्स जेके आहिनि त
असांजा कांस्टेंट रहनि। हाणे इन शइ खे जेकॾहिं असां ग्राफिकली तौर डिस्कस करण जी कोशिशि कयूं त मिसाल जे तौर ते मूं वटि हिन क़िस्म जो जेको आहे त ग्राफ आहे। ठीकु आहे, हिते असां जेको आहे त वोल्टेज था रखूं ऐं हिन पॉइंट ते असां हिते करंट रखियोसीं। उन खां बाद में प्यारा ॿारो मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां 5 वोल्ट जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस ॾियां थो त इन 5 वोल्ट ते जेको करंट असांजो गुज़रे थो उहो थो गुज़रे 2 मिली एम्पियर। ठीकु आहे, हिन पॉइंट ते उन खां बाद में जेकॾहिं मां 2 टाइम्स वोल्टेज खे इंक्रीज़ कयां त असांजो जेको करंट आहे उहो बि 2 टाइम्स इंक्रीज़ थियणु घुरिजे। यानी जेकॾहिं मां वोल्टेज खे 5 खां जेको आहे त 10 जे तरफ़ खणी थो वञा त इते जेको असांजो करंट आहे उहो बि 2 मिली एम्पियर खां 4 मिली एम्पियर थी वियो। यानी जेकॾहिं असां वोल्टेज डबल कईसीं त करंट बि डबल थी वियो। उन खां बाद में जेकॾहिं मां वोल्टेज खे 3 टाइम्स खणी थो वञा यानी 5 खां 15 जे तरफ़ त असांजो जेको करंट आहे उहो बि 2 खां 6 मिली एम्पियर जे तरफ़ हलियो वेंदो। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जेकॾहिं मां इंक्रीज़ कंदो वेंदुमि वोल्टेज त असांजो करंट बि जेको आहे त इंक्रीज़ थींदो वेंदो। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में जेकॾहिं मां हिन जो ग्राफ ठाहिण जी कोशिशि कयां त ग्राफ जेको ठहंदो उहो ठहंदो असांजो स्ट्रेट लाइन। यानी करंट ऐं वोल्टेज या वोल्टेज ऐं करंट जो जेको ग्राफ आहे प्यारा ॿारो उहो हमेशह जेको आहे त स्ट्रेट लाइन ठहंदो। जॾहिं ग्राफ असांजो स्ट्रेट लाइन ठहंदो इट मीन्स त ओम्स लॉ ओबे थिए थो। ठीकु आहे, तॾहिं असां हिते चयोसीं त V into I ग्राफ इज़ अ स्ट्रेट लाइन। यानी करंट ऐं वोल्टेज जो जेको ग्राफ आहे उहो जेको आहे त स्ट्रेट लाइन ग्राफ ठहंदो। हाणे ईंदासीं असां इन ॻाल्हि ते त असांजा उहे कहिड़ा सबस्टेंस आहिनि या कहिड़ा जेको त मटीरियल्स आहिनि जेके ओम्स लॉ खे ओबे कनि था। उहे असांजा जेके आहिनि त मेटालिक कंडक्टर्स आहिनि जेके ओम्स लॉ खे ओबे कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं असांजो गोल्ड थी वियो, कॉपर थी वियो या सिल्वर थी वियो। ठीकु आहे, हाणे इहे जेके मटीरियल्स आहिनि, इहे जेके कंडक्टर्स आहिनि, इहे जेको आहे त ओम्स लॉ खे ओबे कनि था। यानी इन्हनि मटीरियल्स खे या इन्हनि सबस्टेंसेस खे असां जेको आहे त ओमिक सबस्टेंसेस चई सघूं था। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां डिस्कस कंदासीं वरी नॉन ओमिक सबस्टेंसेस खे। तो अगरि जेकॾहिं असां नॉन ओमिक सबस्टेंसेस जी ॻाल्हि कंदासीं त इहे उहे सबस्टेंसेस आहिनि जेके ओम्स लॉ खे ओबे नथा कनि, यानी ओम्स लॉ जे कानून जी पैरवी नथा कनि। हाणे इहे कानून जी पैरवी छो न कंदा, इन जो मेन रीज़न छा आहे, असां डिस्कस करे आयासीं त उहो आहे रेजिस्टेंस जो कांस्टेंट न रहणु। कंहिं बि मटीरियल में रेजिस्टेंस जो कांस्टेंट न रहणु। जॾहिं रेजिस्टेंस असांजो कांस्टेंट न रहंदो त उहे जेके मटीरियल्स हूंदा, उहे जेके सबस्टेंसेस हूंदा, उहे ओम्स लॉ खे फॉलो न कंदा, उनखे ओबे न कंदा। ठीकु आहे, पर रेजिस्टेंस असांजो जेको आहे त चेंज छो थींदो, इन जे लाइ असांजो हिकिड़ो मेन फैक्टर जेको आहे उहो आहे टेम्परेचर। ठीकु आहे, जॾहिं टेम्परेचर चेंज थींदो त टेम्परेचर चेंज थियण सां यानी टेम्परेचर जेको आहे त उहो अफेक्ट कंदो कंहिंखे रेजिस्टेंस खे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां रेजिस्टेंस जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त हिते जेको आहे त मां ॿ जेको आहे त पॉइंट्स शो कयूं आहिनि। ठीकु आहे, यानी असां वटि रेजिस्टेंस जेको आहे त उहो टेम्परेचर सां ॿिनि क़िस्मनि जी रिलेशन रखे थो। हिकिड़ी रिलेशन आहे असांजी डायरेक्ट, ॿी रिलेशन आहे असांजी इनडायरेक्ट। यानी जॾहिं टेम्परेचर वधाईंदासीं त रेजिस्टेंस वधंदी। ॿी रिलेशन में जेको आहे त रेजिस्टेंस जेको आहे त इनवर्सली प्रोपोर्शन आहे टेम्परेचर जो। हिते जेको आहे त रेजिस्टेंस इंक्रीज थो थिए ऐं हिन में टेम्परेचर जे हिसाब सां टेम्परेचर वधाईंदासीं त रेजिस्टेंस डिक्रीज थींदो। हाणे जेको आहे त हिनखे असां डिस्कस कयूं था। ठीकु आहे, हाणे मिसाली तौर ते असां हिनखे ग्राफिकली तौर सम्झण जी कोशिशि था कयूं त हिते असां जेको आहे त वोल्टेज रखीसीं ऐं हिते असां करंट रखियोसीं। हाणे जॾहिं रेजिस्टेंस असांजो डायरेक्टली तालुक रखंदो टेम्परेचर सां त हिते जेको असांजो ग्राफ ठहंदो उहो ठहंदो कुझु हिन तरीक़े सां। यानी जेको आहे त थोरो ग्राफ बेंड थो थिए। पर जेकॾहिं असां जो कोई सबस्टेंस आहे ऐं उहो असांजो ओम्स लॉ खे फॉलो करे त उनजो ग्राफ कहिड़ो ठहंदो, उहो असांजो स्ट्रेट हूंदो। पर हिते असांजो जेको ग्राफ आहे उहो स्ट्रेट नथो ठहे। ठीकु आहे, जॾहिं स्ट्रेट नथो ठहे त हिन ग्राफ में असांखे इहा ख़बर पइजी वई त हीउ जेको मटीरियल हूंदो उहो जेको आहे त असांजो ओम्स लॉ खे फॉलो न कंदो। हाणे उहो कहिड़ो मटीरियल आहे, जॾहिं टेम्परेचर वधाईंदासीं त रेजिस्टेंस वधंदी। उनजो एग्ज़ाम्पल आहे असां वटि जेको आहे त बल्ब फिलेमेंट। ठीकु आहे, यानी बल्ब जे अंदरि जेका तार हूंदी आहे उनजो टेम्परेचर जेतिरो वधाईंदासीं ओतिरी उनजी रेजिस्टेंस वधंदी। ठीकु आहे,
जीअं मां तव्हांखे चयुमि त उन में जेका असां इहा फिलेमेंट यूज़ कंदा आहियूं उहा कहिड़ी हूंदी आहे, टंगिस्टन वायर। उन खां बाद में हाणे असां जेको आहे त हिन तरफ़ ईंदासीं त टेम्परेचर खे घटाइण सां रेज़िस्टेंस वरी असांजो वधी वञे, या रेज़िस्टेंस असां घटायूं त टेम्परेचर वधी वञे। हाणे इन जो ग्राफ असांजो कहिड़े तरीक़े सां ठहंदो, इन जो ग्राफ कुझु हिन तरीक़े सां ठहंदो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन रिलेशन खे ॾिसी करे इन जा कुझु असां एग्जाम्पल खणूं त इन जा कहिड़ा कहिड़ा एग्जाम्पल थी सघनि था जेके हिन रिलेशन खे फॉलो करनि था। उहे उन्हनि में असांजो अची थो वञे डायोड जंक्शन्स यानी पी एन जंक्शन। तो इन्हनि खे असां जेको आहे त इनशाला अॻिते डिस्कस कंदासीं त उहे असांजा जेको आहे त कहिड़ा जंक्शन हूंदा आहिनि, ठीकु आहे, या उन्हनि जी वर्किंग फंक्शन कहिड़ी हूंदी आहे। उन खां बाद में सेमी कंडक्टर्स हूंदा आहिनि असांजा। हाणे सेमी कंडक्टर्स कहिड़ा आहिनि, मिसाल जे तौर ते जीअं सिलिकॉन थी वियो, जर्मेनियम थी वियो। हाणे इहे जेके असांजा सेमी कंडक्टर्स आहिनि या ही जेके असांजा जेके जेका त मटीरियल्स आहिनि, इन्हनि जी जेका रिलेशन आहे उहा असांजी नॉन ओमिक रिलेशन आहे, ठीकु आहे। यानी इहे असांजा जेके सबस्टेंसेस आहिनि उहे असांजा नॉन ओमिक सबस्टेंसेस आहिनि। ऐं ही जेको आहे त कहिड़ी रिलेशन खे फॉलो कंदा, उहे असांजा हिन रिलेशन खे फॉलो कंदा। ऐं हीउ जेको असांजो सबस्टेंस आहे यानी बल्ब फिलामेंट, उहो जेको आहे त हिन रिलेशन खे फॉलो कंदो। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।